दलबो मंझि दरिया पखी पसी आया। दुलबो मंझि दरिया पखी पसी आया, वेचार न वेसा अची उत अड़ाया। ही इंसान ज़ात जी जेका ज़िंदगी आहे उन में हर माण्हू चङाइनि जी चाहत करे थो। हर को माण्हू चाहे थो त आउं नेक हुजां, ऐं चङो हुजां, ऐं मूंखे माण्हू चङो चवनि, माण्हू मुंहिंजी तारीफ़ बि कनि माण्हू। ऐं पोइ हिते अॿोझ माण्हू बि थियनि था, अचे के शातिर माण्हू बि थियनि था। हीअ दुनिया त हिकिड़ो दरिया आहे, उन में अलाए केतिरनि क़िस्मनि जूं मच्छियूं रहनि थियूं, केतिरनि क़िस्मनि जूं ज़िंदगियूं रहनि थियूं। ऐं दुनिया सभु दरिया, को तारू तंहिं में, पोइ उन में को तारू आहे, को अणतारू आहे। दुनिया सभु दरिया, को तारू तंहिं में, हिकिड़ी लहर लोभ जी, हिकिड़ी लहर लोभ जी, ॿियो आतिशी ओड़ा। ऐं हिकिड़ा माण्हू आहिनि जेके उहो ठॻजनि था, ॿिए माण्हू ठॻीनि था। ते हिकिड़ा माण्हू जो लालचनि में, लोभ में फाथा पिया आहिनि। हिकिड़ी लालच लोभ जी, ॿियो आतिशी ओड़ा, ॿियो वरी आतिश जो ॼणो ओड़ा थी पियो आहे। ओड़ा थींदा आहिनि पंहिंजो समुंड में अंदरि जबल ॿरंदा आहिनि। त लतीफ़ साईं अहिड़ो असांखे मंज़रु ॾेखारे थो, जंहिंमें ॼण त हिकिड़ो शिकारी आहे, ख़ासि करे जेको पखियुनि जा शिकारी, जेके पारड़ी जेके चवंदा आहिनि, जेको पाणी में जेको शिकार कंदा आहिनि, ॼारियूं हणंदा आहिनि, जेको आहे सो हाणे पाणी में डंडुनि में हणंदा आहिनि, पोइ उन पखियुनि खे फासाईंदा आहिनि। उनमें हिकिड़ो अहिड़ो क़िस्म आहे। लतीफ़ साईं ॻाल्हि पियो करे उन्हनि शिकारियुनि जी जेके आहिनि इंसान, पर उहे ॼण उहे इंसान शातिर आहिनि। उहे जेको आहे सो इंसान खे ग़ुलाम बनाइण जे लाइ, उन्हनि इंसाननि जी उहा जेका सघ आहे, उन्हनि जी उहा जेका दौलत आहे, उन्हनि खे जेको आहे सो फॿाइण जे लाइ उहे उन्हनि माण्हुनि खे ग़ुलाम कनि था। पोइ उन जे लाइ हू जेको आहे सो मुख़्तलिफ़ ॼार हणनि था, मुख़्तलिफ़ कोड़कियूं हणनि था हू, ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे सो उन्हनि खे उहो धोखा ऐं दुलबा ॾियनि था। दुलबे जी माना धोखो, धोखा ऐं दुलबा ॾेई उन्हनि खे फासाइनि था। जीअं ॾिसंदा आहियो कीअं जेको आहे सो पखियुनि जूं ॿोलियूं करे जेको आहे सो पखियुनि जे वसीले ई फासाईंदा आहिनि। तीअं ई हिकिड़ो ख़ूबसूरत मंज़रु हिकिड़ो लतीफ़ साईं असांखे ॿुधाए थो। हिकिड़ो शिकारी आहे, पारेड़ी आहे, उन हिकिड़ो बोतो ठाहियो, फर्मो ठाहियो पखी जो। उहो बिल्कुलु जेको आहे सो ठाहींदा आहिनि, तारनि जो ठाहींदा आहिनि या काठियुनि जो ठाहींदा आहिनि। ऐं पोइ उनजे मथां वरी ईअं रखंदा आहिनि, पंहिंजो इहो खंभ रखंदा आहिनि, जीअं असां जेको आहे सो जीअं ओरिजिनल जीअं हूंदा आहिनि। छो त पखी लाज़मी आहे त पारेड़ी खां वधीक कहिड़ी ख़बर हूंदी पखी कीअं ठहंदो आहे। पोइ बाक़ाइदे हुनजी जेका आहे सो मुंडी, पोइ उन मां को गोश्त उन मां कढी छॾींदा आहिनि। बाक़ी ॿियो सॼे जो सॼो जेको आहे उहो उन जेको आहे सो फर्मे ते चाढ़ींदा आहिनि। उनखे फर्मो चइजे उनखे। पोइ छा कंदा आहिनि, उहो पाईंदा आहिनि टोपलो ठाहींदा आहिनि उनजो। पोइ अधु टोपी हूंदी आहे, अधु वरी हुनजे मथे ते पखी पियो हूंदो आहे। पोइ आहिस्ते आहिस्ते करे जेको आहे सो ईअं डंड में लही वेंदा या सर में लही वेंदा। पोइ उन में ईअं थींदो त आहिस्ते आहिस्ते जेको आहे सो ईअं टुॿंदा, नकु वञी ॿाहिरि रहंदो। ऐं जेको मथो आहे जंहिं ते उहो जेको पखी पियो आहे, उहो जेको आहे सो मथे ते हूंदो आहे। पोइ उहो छा कंदा आहिनि त पोइ जॾहिं पखी जॾहिं लहंदा आहिनि डंड में, पोइ पहिरीं ॾिसंदा आहिनि त ख़तरो त कोन्हे। माना हीउ ख़तरे जो इहो सिर्फ़ु इंसान जो सेंस न आहे। हीउ जेको जानवर आहे उहो जॾहिं हरणियूं जॾहिं पाणी पीअणु वेंदियूं आहिनि, पोइ उन्हनि जे ॾाढो ख़तरो हूंदो आहे त भई अॻियां जेको आहे सो पाणी में वाॻो हूंदा ऐं ॿाहिरि वरी शींहं हूंदा आहिनि, तीअं उनखे हर वक़्तु उनखे ख़तरे जो अहसासु हूंदो आहे। पोइ पखी छा कंदा आहिनि, पोइ पहिरीं उहो पखी जेको आहे सो ॼण त उहो कंहिं न कंहिं जेको आहे सो लही या टारे या कंहिं जेको आहे सो पन जे पासे में जेको आहे सो वेही रहंदो। पोइ उनखे ॼण उहो पियो इहो टुॿंदो पियो, ईअं पियो हलंदो, पाणी में तरंदो पियो, उनखे ख़बर पवंदी ॼण त उहो पखी आहे, ईअं पियो महसूसु थींदो। ॾिसो नी केॾी जेको आहे सो हिकिड़ी बाक़ाइदे लतीफ़ सां हिकिड़ी फिल्म ठाही आहे। हाणे इहे शिकार मूं पाण ॾिठा आहिनि, उहो कीअं जेको आहे सो ॿारड़ी आहे, माण्हू ॼाल बि हणंदा आहिनि, पोइ वरी जेको आहे सो कीअं वरी जेको आहे सो टोपलो ठाहे मथे ते रखंदा आहिनि, ऐं पोइ वरी जेको आहे सो लिकी वेंदा आहिनि। ईअं लिकी माना ईअं त माना वेंदा पाणी में वेंदा, पर ईअं लॻंदो माण्हू कोन्हे को, ॼण त पखी आहे उहो जो हेठि मथे थो थिए पियो। पोइ थींदो ईअं त वग़ैरह करियो वतन पिर्त न छिननि पाण में पसो पखी वञनि माण्हू आहे मेठ घणो। इहो बैत पाण आमतौर ते पढ़ियो आहे, ॿारनि खे बि यादि कराईंदा आहिनि। उहो पखी जेके आहिनि उहे जॾहिं वलर करे जेके हलनि था पिया, उन खां पोइ उहे ॾिसनि था पिया त माना असीं लहूं त सही, पर ईअं त न थिए हेठि को शिकारी वेठो हुजे, असीं सभु या सभु जेको आहे सो
छो जो लालच में जेको आहे सो लाज़मी आहे त उहो जेको आहे शिकारी आहे कान का लालच ॾींदो आहे उन्हनि खे। हीअ बि ॼण अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो लालच लोभ जो हिकिड़ो ॼार आहे जेको हुन पखी उणियो आहे जेको आहे हिन टोपले जी सूरत में, हिन करघर जी सूरत में। पोइ उन में छा कंदा आहिनि, उहो कंहिं हिकिड़े खे उमाणींदा आहिनि। पहिरीं हिकिड़ो लहंदो आहे, उहो ॾिसंदो आहे हेठि पखी वेठो आहे ॾंड में, माना पंहिंजो माइटको वेठो आहे, जंहिंजे करे माना ख़तरो घटि आहे। पर पोइ बि चवंदा ॾिसी अचो, उहो अची लहंदो जॾहिं हुनजे पासे में अची वेहंदो त लाज़मी उहो शिकारी त जेको आहे सो उहो हिन ताड़ में हूंदो आहे, त पखी जीअं ईंदो तीअं हुनखे टंगुनि खां झले उनजा खंभ हुनजा ॿधी हुनखे उते उते रखी छॾींदो। पोइ उहो थिया ॿ पखी। पाण उहो वरी जेको वलर जेको आहे उहो चक जी जहाज़ लहण खां अॻु में फेरा पियो ॾींदो आहे जेसि ताईं हुनखे सिग्नल न मिले। हाणे हीअ हिनखे सिग्नल मिली वियो हलो जहिड़ो कर बाबा ख़ैरु आहे, ख़तरो कोन्हे को, ऐं बि ॾिस जेको आहे सो वेही रहियसि, मूंखां अॻे जेको आहे सो सौट मुहारो वेठो आहे। पोइ आहिस्ते आहिस्ते करे वरी टियों ईंदो, वरी उहो बि ॿधिजी वेंदो, पोइ वरी हुनजो एतमाद वधंदो, वरी चोथों ईंदो, पंजो, ईअं सॼो जेको वलर आहे, सॼो जेको वगर आहे उहो जेको शिकारी हुनखे ॿधी हुननि खे जेको आहे सो भरोटी ॿधियो खणियो हलियो वेंदो। हाणे इन सॼे मंज़र खे लतीफ़ साईं जेको आहे सो ॾिसे बीठो, हुनजी फिल्म कीअं थो कढे। लतीफ़ साईं चए थो त मथसि करंघर काठ जो, इहो जेको काठ जो जेको फर्मो जेको हुनजे मथे ते जेको पियो आहे, चए थो मथसि करंघर काठ जो, मंझसि साह न माह। छो उन में न को साह आहे, न को उन में माह आहे, न को गोश्त आहे, न को उन में अकुल आहे, कुझु बि कोन्हे को। इहो सॼो जेको ॾेखाव आहे। ऐं असुल में त उहो जेको माण्हू जेको टोपलो पायो जेको वेठो आहे, कोड़की हणियो वेठो आहे, असुल त अकुल बि उनजो आहे, गोश्त बि उनजो आहे, साह बि उनजो। चई वेचार हुन वेसाह, हुन वेसाह कयो, हुन एतमाद कयो हुन पखी ते। इहा त हुनखे ख़बर ई कान पई कोई हीउ पखी कोन्हे, कोई शिकारी आहे। चई वेचार हुन वेसाह आणे उत अड़ाया, त माना हुन वेसाह कयूं, माना असीं बि ईअं वेसाह में झलिया आहियूं। माण्हू ईअं वेसाह में फासे थो, एतमाद करे थो, ऐं पोइ हुन वेसाह में जेको आहे सो माण्हू क़ैद थी थो वञे, पोइ सॼी ज़िंदगी माण्हू लोड़े थो। हाणे इहे ख़ूबसूरत मंज़र लतीफ़ साईं जे जेको आहे सो शाइरी जा। ऐं लतीफ़ साईं जी शाइरी में एतिरा त मंज़र आहिनि, एतिरा त मज़ाहिर आहिनि जो तव्हां हैरान थी वेंदा हलिया। ऐं उन में बाक़ाइदे तव्हां हिकिड़ो सुठियूं 8 फिल्मूं उन में ठाहे सघो था। ऐं अॻिते वरी तव्हांखे लतीफ़ साईं जूं कहाणियूं बि ॿुधाईंदासीं, ऐं लतीफ़ साईं जा तव्हांखे जेको आहे सो इहो मंज़र बि ॾेखारींदासीं। फ़िलहालु मोकिलायूं था, पर महिरबानी करे हीअ फ़क़ीरनि जो चैनल ज़रूरु जेको आहे सो हिनखे सब्सक्राइब करियो। महिरबानी तव्हांजूं, ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। वरी जेको आहे ॿिए प्रोग्राम में मिलंदासीं।